अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के भलीकार माहिया फराशा सबका पेरा एक नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ से ईरान के सफ़ीर की मुलाकात अमन कोशिशुन खिते की सूरत हाल ते गालियों। वज़ीर आज़म हाउस में शहबाज शरीफ से ईरान के सफ़ीर रज़ा अमीर मुक़द्दम मुलाकात कई। वज़ीर आज़म पारा ईरान और अमेरिका के गालियुनि ज़रिए तकरार ख़त्म करने की ख्वाहिश जो इज़हार। ईरानी सफ़ीर अमन के क़याम लाइ पाकिस्तान की कोशिशुनि के साराहियो। बिन्ही अॻवाननि पारां इलाक़ाई इस्तेहकाम लाइ गॾिजी कम करण ते इत्तफ़ाक़। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान से जंगबंदी में वाद जो ऐलान करे छॾियो। आबनाई हुर्मुज़ वटि ईरानी जहाज़नि जी नाकाबंदी बरक़रार रखण जो फ़ैसिलो। ट्रंप चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ और फील्ड मार्शल जी दरख़्वास्त ते हमला रोकिया आहिनि। ईरान जूं तजवीज़ूं साम्हूं अचण ऐं ॻाल्हियूं मुकमल थियण ताईं जंगबंदीअ में वाद कई आहे। हुर्मुज़ वारे सामूंडी लंघ वटि नाकाबंदी बरक़रार रहंदी, अमरीकी फ़ौज तयार रहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जंगबंदी में वाद ते अमरीकी सदर जा थोरा मञिया। शहबाज शरीफ चयो आहे त अमरीकी सदर असांजी दरख़्वास्त के ख़ुश असलूबीअ सां क़बूल कयो आहे। मां पंहिंजे ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर तरफ़ां अमरीकी सदर जो थोराइतो आहियां। पंहिंजे बयान में वज़ीर आज़म वधीक चयो आहे त पाकिस्तान ॿिन्ही मुल्कनि में तकरार ख़त्म करण लाइ पंहिंजूं कोशिशूं जारी रखंदो। उमीद आहे त ॿई धुरियूं जंगबंदीअ जी पासदारी कंदियूं। ईरानी स्पीकर जे मशीर महदी मोहम्मदी चयो आहे त अमरीकी सदर जी जंगबंदीअ में वाद वारे ऐलान जी का बि अहमियत नाहे। हार खाईंदड़ धुर शर्तुनि जो हुकुम नथी ॾेई सघे। सामूंडी लंघ जे नाकाबंदीअ जो तसलसल बमबारीअ खां मुख़्तलिफ़ नाहे। अमरीकी सदर जे बयान ते रद्द अमल ॾींदे ईरानी स्पीकर जे मशीर वधीक चयो आहे त ट्रंप तरफ़ां जंगबंदीअ में वाद जो ऐलान सरप्राइज़ हमले लाइ वक़्तु वठणु आहे। सामूंडी नाकाबंदीअ जो जवाब फ़ौजी कार्रवाईअ सां ॾियणु घुरिजे। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त फॉल्स फ्लैग ऑपरेशन भारत जी तारीख़ रही आहे। पहलगाम फॉल्स ऑपरेशन सां भारत जी मकारी खुली साम्हूं आई। भारत न ठोस सबूत पेश करे सघियो ऐं न ई जवाब ॾेई सघियो। हक़ जे मार्के में पाकिस्तान भारत के मुंहतोड़ जवाब ॾिनो। नए ऑपरेशन सिंधूरो जे ॻाल्हि भारत जी नाकामीअ जो एतराफ़ आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ वधीक चयो आहे त पाकिस्तान दहशतगर्दीअ जो शिकार ऐं भारत दहशतगर्दीअ जो प्रोमोटर आहे। भारत अंदरूनी मामलनि के बैरूनी साज़िश जो रंग ॾिए थो। कश्मीर तस्लीम थियल आलमी इलाइक़ो आहे। ईरानी पार्लियामेंट हुर्मुज़ वारे लंघ ते कंट्रोल जो कानून मंज़ूर करे वरितो। सामूंडी लंघ मां गुज़रंदड़ जहाज़नि खां फीस वसूल कई वेंदी। जंगबंदीअ में वाद जे ऐलान बाद ईरान जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं। भारत जे पहलगाम फॉल्स फ्लैग ऑपरेशन के साल मुकम्मल। मोदी सरकार पंहिंजा ई शहरी माराए सियासी फ़ाइदो खणण में नाकाम रही। पाकिस्तान मथां लगायल इल्ज़ाम के दुनिया तस्लीम न कयो। ड्रामो मुकम्मल तौर ख़िलाफ़। पाकिस्तान तरफ़ां बार बार मुतालबे बावजूद भारत हिकु बि सबूत पेश न कयो। मनसूबे नाकाम थियण ते भारत के आलमी सतह ते बि शर्मसारी। टंडे अलाया खां हैदराबाद ताईं पीपल्स बस सर्विस जो इफ्तिताह। MNA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी ऐं अॻूणे सूबाई वज़ीर इमदाद बिताफ़ी पीपल्स बस सर्विस जो इफ्तिताह कयो। ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी चयो आहे त पीपल्स बस सर्विस शुरू थियण सां ज़िले टंडोला हयात जे अवाम खे वॾो सफ़री फ़ाइदो पहुचंदो। बस सर्विस के ज़िले जे ॿियनि शहरनि चंबड़, झंडूमरी ऐं संजर चांग ताईं खणी वेंदासीं। शाहपुर चाकर भरिसां कारह इल्ज़ाम हेठि ॾेर हथां भाॼई क़तल। रूरल हेल्थ सेंटर वेझो जवाबदार कारह जे इल्ज़ाम हेठि 5 ॿारनि जी माउ पंहिंजी भाॼाई वज़ीर ख़ासकेलीअ खे क़तल करे छॾियो। रूरल हेल्थ सेंटर में लेडी डॉक्टर न हुजण करे औरत जो लाश पोस्टमार्टम लाइ शहदादपुर अस्पताल पहुचायो वियो। पुलिस जा जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ छापा। जुडे वेझो गोरहारी नारी मुड़ुस हथां कारह जे इल्ज़ाम हेठि घोटा ॾेई क़तल। ॻोठ मोहम्मद असलम लॻारीअ में 19 वरनि जी शाहिदा माछीअ खे मुड़ुस बेदर्दी सां क़तल करे छॾियो। जवाबदार जावेद माछी गिरफ़्तार। मक़तूला जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त जवाबदार पंहिंजी घरवारीअ खे कारह जे इल्ज़ाम हेठि रसीअ सां घुटा ॾेई क़तल कयो आहे। शिकारपुर वेझो बलूचिस्तान वासी ट्रक ड्राइवर ऐं क्लीनर अगवा। लोडरा थाणे जी हद मां झटपट वासी ड्राइवर यूनिस ब्रोही ऐं क्लीनर आसिफ मैंगल खे हथियारबंद ट्रक मां लाहे अगवा करे विया। वाक़िए ख़िलाफ़ वारस सरापा एहतजाज। लोडरा थाणे आॾो धरणो। शिकारपुर कंधकोट रोड ब्लॉक।